अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे इलाइक़े कोरंगी में फायरिंग थी आहे। हिकु पुलिस एहलकार मारिजी वियो। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार एसएसपी कोरंगी खां तफ़सील तलब करे वरिता। एहलकार जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? कोरंगी जो 3 नंबर इलाइक़ो आहे जंहिं फायरिंग सबबि हिकिड़ो पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे, जंहिंजो घरू वज़ीर नोटिस वरितो आहे। घरू वज़ीर जो चवणु आहे त एसएसपी कोरंगी खां तफ़सील तलब करे वरिता आहिनि। पुलिस किलिंग में मुलविस जेके जवाबदार आहिनि उनखे जल्द गिरफ़्तार कयो वञे, इहो चवणु आहे घरू वज़ीर। ॿिए तरफ़ घरू वज़ीर इहो बि चयो आहे त वाक़िए जे भरिसां जेके अखियुनि ॾिठा शायदि गवाह तोड़े ॿियूं जेके सीसीटीवी फुटेज आहिनि उन्हनि जी मदद सां जेको आहे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ते पुॼायो वञे। ठीक है, अवां जी मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।